नाज़रीन अवां बुलेटिन में अहम खबर शेयर कयूं पिया त सिहत खाते सिंध तरफां 1 खां 19 ग्रेड ताईं भर्तियुनि मुक़ररियुनि ते पाबंदी लागू करे छॾी आहे। सिहत खाते सिंध तरफां नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। नोटिफिकेशन में ॼाणायो वियो आहे त 1 खां 19 ग्रेड ताईं मुक़ररियुनि भर्तियुनि ते पाबंदी लागू कई वई आहे। नाज़रीन एक भेरो ॿीहर अवां सां अहम खबर शेयर कयूं पिया। सिहत खाते सिंध तरफां 1 खां 19 ग्रेड ताईं भर्तियुनि मुक़ररियुनि ते पाबंदी लागू करे छॾी आहे। सिहत खाते सिंध तरफां नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। नोटिफिकेशन में ॼाणायो वियो आहे त 1 खां 19 ग्रेड ताईं मुक़ररियुनि भर्तियुनि ते पाबंदी लागू कई वई आहे। नाज़रीन एक भेरो ॿीहर अवां सां अहम खबर शेयर कयूं पिया। सिहत खाते सिंध तरफां 1 खां 19 ग्रेड ताईं भर्तियुनि मुक़ररियुनि ते पाबंदी लागू करे छॾी आहे। सिहत खाते सिंध तरफां नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। नोटिफिकेशन में ॼाणायो वियो आहे त 1 खां 19 ग्रेड ताईं मुक़ररियुनि भर्तियुनि ते पाबंदी लागू कई वई आहे।